सोना इन काबिल मुर्शिद फरमायो त 5 वक्त नमाज पढ़ जाए ऐं 4 तस्बीह अल्लाह जो जिक्र कजे। ताशरी अरबु दा अज ताज लाइन घुमंदा था बतो अड़े कसु तो लाए पंहिंजी किस्मत के वध में वध को माण्हू हूंदा न तो चवंदा त मुला चवंदा या ही चवंदा या ही चवंदा या बशर वारे साईं फकीर चवंदा खुश थी बशर वारे साईं गुलाम जबल पाण हिकड़े के फरमान पिया त हे बादशाही सही हे बादशाही सही ताज पायू फकीर के आया न न हे सूरत सीरत पंहिंजे मुर्शिद कामिल वाली कर 5 वक्त नमाज फरमायो पढ़ ऐं 4 तस्बीह जो अल्लाह जो जिक्र कर फरमायो सिराजी बाह करे सुन तोखे कब्र क़यामत में खौफ कोन्हे।